नाज़िन जामशोरो लॻुस ॻोठ साईं ॾिनो मलाह में पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्टर अनवर अली शोरो मूजिबि जामशोरो लाड़े भरिसां ॻोठ साईं ॾिनो मलाह लॻ पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो थियो। मुक़ाबले में हिक ॿिए मथां फायरिंग जी सख़्त ॾे वठि थी, जंहिं दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो। जामशोरे पुलिस ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ख़्मी जी सुञाणप लाहौती न्याज़ माछी तौरु कई वई आहे। ज़ख़्मी ॾोहारी खे पुलिस मोबाइल में खणी लिम्स इस्पताल जामशोरो इस्पताल आंदो। जामशोरे पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार गुज़िरियल राति अलमंज़र ते घुमण लाइ आयलनि खां मोटरसाइकिल फुर समेत ॿियनि केतिरनि ई ॾोहनि में घुरिबल आहिनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।